मटियारी ज़िले इंतज़ामिया चेट जी फसल जी पोखी लाइ बिना देर पानी कढण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद जी सदारत हेठ ज़िले में बरसाती पानी कढण लाइ मास्टर प्लान बाबत इजलास थियो। इजलास में मखदूम हाउस जी कोऑर्डिनेटर असलम पीरज़ादो, पीपल्स पार्टी के ज़िले सदर सैयद अली हुसैन शाह ॼामोट, लाॻापियल अमलदारन, आबादकारन ऐं मकामी क़यादत शिरकत कई। इजलास में मटियारी के ज़िले मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीठल पानी के कढण के हवाले से गौर वीचार किया वियो। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद जो चवण हो त बरसात जिते घरन, रोडन, सरकारी इमारतुन ऐं बुनियादी ढांचे के नुक़सान पहुचायो आहे, उते ज़रात पिण शदीद मुतासिर थी आहे, जंहिं सबब आबादगारन के कापारी नुक़सान थियो आहे। हुन चयो त रेवेन्यू वारो सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान पारां ज़िले के मुतासिर इलाइक़नि जो पानी कढण लाइ इंतज़ामिया के हंगामी उपाउ वठण जूं हिदायतूं मिलियूं आहिनि। उन लाइ तालके सतह ते कमेटियूं क़ाइम कयूं वियूं आहिनि, जिन में मकामी क़यादत तौरे ज़मींदारन के बि मेंबर तौर शामिल कयो वियो आहे, जीअं गॾियल मुशावरत सां पानी कढी कणक ऐं ॿियनि फसलनि जी पोख यकीनी बणाए सघिजे।